साईं जन फरमाया त बाबा मूं वटि आहिनि कोन, जॾहिं ईंदियूं त असां ॾींदासीं। अल्लाह हाणे हीअ हालत आहे असांजे सिंध सूबे जी। अल्लाह ये अक्सर साहिबा बि हिते आई आहे हिन कैंप में। ही 3 तलवार ते लॻल आहे कैंप। कहिड़ा हाल आहिनि? हाल खे पाए ॾे असांजे पोइ हिते ॻोठ ॿुधी वियो आहे असांजो। दोस्तो असां मौजूदु आहियूं 3 तलवार ते सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंप जेकी नौजवाननि हई हुई। हिननि 3 तलवार ते हई आहे पंहिंजी कैंप ऐं तव्हां अची करे हिननि जी मदद कयो। असां बि हिननि सां गॾु गॾु आहियूं। सलामत दोस्तों इन 3 तलवार ते मौजूदु आहियूं। ही सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंप आहे। ही नौजवान आहिनि हिते जेको आहे हिमत कयूं बीठा आहिनि। 3 तलवार स्टूडेंट्स आहिनि सभु ज़ेबुल जा, लॉ पढ़नि था हिते सभु छोकिरा मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था ऐं पंहिंजी मदद पाण त निकिरी पिया आहिनि। सभिनी खे अपील कयूं था असां जेके बि दोस्त ॾिसनि पिया, ख़ासि करे डिफेंस क्लिफ्टन 3 तलवार ते जेके असांजा सिंधी ॿाहिरि रहनि था, भेनरियूं रहनि थियूं, उन्हनि सभिनी खे अपील कयूं था त निकिरी अचो ऐं पंहिंजनि माण्हुनि जी मदद कयो। हीउ वक़्तु आहे मुड़ुस थी महल सां मुंहुं ॾियो। हीअ सभिनी ते महल आई आहे ऐं असां सभिनी खे इहो घुरिजे त अॻिते खां अॻिते अचूं, वधि खां वधि हिन में हिसो मिलायूं, पंहिंजो जेतिरो बि थी सघे, जेतिरा थी सघे जंहिंखां पंहिंजो हिसो मिलायूं। बड़े पासे दोस्तों ये 3 तलवार ते दोस्त जेके आहिनि हिननि कैंप हई आहे ऐं हिमत कयूं बीठा आहिनि। सभु वकील आहिनि तक़रीबन। हलो दोस्तो उन खां पोइ असां सिंध बार एसोसिएशन जी कैंप ते वियासीं जिथे वकील दोस्त वॾी हिमत सां पंहिंजी कैंप हलाए रहिया हुआ ऐं चंदो वठी रहिया हुआ। त दोस्त सलाम आहे हिन वकीलनि खे। जेके भी दोस्त खे का तकलीफ़ आहे, का परेशानी आहे या कंहिंसां नाजाइज़ी थी थिए पई, उहो असां सां राब्तो बेझिझक थी करे बेखौफ़ थी करे था सघे। इंशाअल्लाह उनखे हक़ वठी ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह अलीगुल मला साहब असांजी कैंप ते खुशोदा सां घुराईंदा आहियूं तव्हांजा ऐं हेॾो वॾो वक़्तु असां कढींदो ऐं जॾहिं त बीमार आहिनि, बुखार बि आहे, घणो ॻाल्हाइण मुनासिब न आहे हुनजे तबियत जे हिसाब सां, तो असां उन शुक्रगुज़ार आहियूं अलीगुल मला साहब जेके पंहिंजे असांखे हिकु था कनि। मां ॿियनि दोस्तनि खे बि चवंदुमि त जेके KTN ते सिंध TV ते या ॿियनि चैनल सिंधी मीडिया ते जेके कमु करे रहिया आहिनि उहे अॻिते अचनि। इहे वक़्तु आहे अॼु जाॻंदव त कॾहिं जाॻंदव। हिन वक़्तु तव्हांखे सिंध पुकारे थी पई ऐं असांजी जेकी कैंप जी लोकेशन आहे उहा लोकेशन बिल्कुलु 3 तलवार ते अगरि दोस्त ॾेखारे त मेन गल्फ शॉपिंग सेंटर आहे बिल्कुलु हुनजे ऑपोज़िट में ऐं 3 तलवार जो मेन सिग्नल आहे जिते आराम सां लेफ्ट साइड में तव्हां अची ॾिसी सघो था पिया। नौजवान बुकला जेके तव्हांजे इहे सिंध बार एसोसिएशन जा असांजा एहसान सियाल साहब असां मौजूदु बि आहिनि जेके चेयरमैन आहिनि डिसिप्लिन कमेटी जा। जी एहसान सियाल साहब अवां कुझु चवणु चाहींदव? सर महिरबानी तव्हांजी सुमरो साहब ऐं अलीगुल मला साहब, तव्हां क़ीमती वक़्तु कढी आहियो। असां चऊं था त हाणे हर ग़रीब माण्हू जी मदद करे पियो। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त CM सिंध साहब मंछर झील झंड ते वियो आहे, उते माण्हुनि हुन खां पुछा कयो त साईं असांखे खेमा ॾियो, असांखे जेके मच्छरनि जूं जेके जारियूं हूंदियूं आहिनि उहे ॾियो। साईं जन फरमाया त बाबा मूं वटि आहिनि कोन, जॾहिं ईंदियूं त असां ॾींदासीं। हाणे हीअ हालत आहे असांजे सिंध सूबे जी। शाहूकार सूबो जेको तबाही ऐं बर्बादी जो मंज़र पेश करे थो। हर तरफ़ पाणी आहे, हर तरफ़ समुंड जो ॾेखाव थो नज़र अचे। असां हाणे छा चऊं? इहे असांजा MNAs MPAs या त हिन डिफेंस जे बंगलनि में रहिया पिया आहिनि
कुछ इस्लामाबाद में आहिनि। पंहिंजे तक में त को हिकिड़ो बि तव्हांखे MP MLA नथो मिले, न कंहिं तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं ग़रीब माण्हू जे लाइ उहो उते कमु करे सघंदो हो। अचनि था जहाज़ खां चकर ॾेई करे, सिर्फ़ु इन इंतज़ार में वेठा आहिनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी हैरत आहे मल्हार साहब, त छा सिंध गवर्नमेंट एतिरी सुञी आहे जो असां इन इंतज़ार में आहियूं त चाइना खां, अमेरिका खां, बर्तानिया खां या सऊदिया वारा या दुबई वारा असांखे टेंट ॾींदा त असां विराईंदासीं, न त माना असां पाणी में वेठा हुजूं। बसि अलाह ताला ग़रीबनि जी मदद कंदो। सभु असांजा उकड़ा बिरादरी तमामु इन मामले में एक्टिव आहिनि, हर लिहाज़ सां ऐं आइंदा बि कंदा रहंदा। सलामत जो साईं, सलामत जो। सर असां शुक्रगुज़ार आहियूं अलीगुल मला जा ऐं सोराब सुमरो साहब जा। ऐं वरी अपील कंदो जेके बि सिंध में जंहिं बि हंध जा रहणु चाहिनि था, कराची जे कंहिं बि इलाइक़े में, चाहे मलीर हुजे, चाहे ईस्ट वेस्ट हुजे, सेंटर हुजे, जंहिं में बि रहणु चाहिनि था, बेझिझक थी राब्तो कनि। असां वटि उन्हनि जा रहाइश जा पूरा बंदोबस्त आहिनि। हेसि ताईं पहुचनि उन्हनि खे फुल प्रोटोकॉल सां, सेफ्टी सां, राशन, खाधो पीतो हर हिकु शइ मिलंदी। वॾी महिरबानी। सलामत जो, सलामत जो। दोस्तों तव्हां ही ॾिठो, ही जेके नौजवान वकिला आहिनि सिंध बार एसोसिएशन जा, ही जेके सो नौजवान वकिला आहिनि जेके हर वक़्तु सिंध जे लाइ निकिरी पवंदा आहिनि, ऐं असां बि हिननि वटि आयासीं। हिननि जे जज़्बे खे ॾिसी करे हिननि सां गॾिजी जेको आहे सो असां बि हिते कैंप ते वेठासीं ऐं माण्हुनि खां जेको आहे सो इमदाद वठण जी कोशिशि कईसीं। सलामत जो दोस्तों, ख़ुशी जो आवाज़। दोस्तों उन खां पोइ असां हिकु ॿी रिलीफ कैंप ते वियासीं जेकी अदी शबाना राहू हलाए रही हुई। ही हैंड्स वारनि जी रिलीफ कैंप हुई। अलीगुल मला आ जाओ बाबा। थैंक यू साहब। सही है, गुड। अवे सर जी दोस्तों, हिन वक़्तु असां हैंड्स जे हिन कैंप ते मौजूदु आहियूं, जेका रिलीफ कैंप आहे। हैंड्स जेका आहे तमामु वॾी NGO आहे, ज़बरदस्त पाकिस्तान लेवल ते। हाणे असांखे ॿुधायो मैडम शबाना राहू गॾु आहे असां सां, जेका कराची खे लीड करे पई। ॿुधायूं त न सिर्फ़ु असां सिंध में पर पूरे पाकिस्तान में इहो कमु कयूं पिया। ही जेके असांजा माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि, इहे सभु असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, सभई असांजा पाकिस्तानी आहिनि, सभई असांजा पंहिंजा सिंधी माण्हू आहिनि। ख़ासि करे उहे ॾाढो परेशान आहिनि। त हैंड्स खे असां सलाम पेश कयूं था जो उहे अॻिते आया आहिनि। नौजवान सभु बीठा आहिनि, ॾिसो था तव्हां, छोकिरा हुजनि या छोकिरियूं, ऐं सभई पंहिंजे अना खे ख़तमु करे सिर्फ़ु उन्हनि पंहिंजनि मारूड़नि जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ, भाइरनि भेनरुनि जे लाइ हिते सभु गॾु कनि पिया। असां बि हिननि सां हथ में मिलाए करे कमु कयूं पिया। जीअं हैंड्स हिननि जो हिकिड़ो ॾाढो सुठो नालो आहे, त हथ में मिलाए करे ई कमु थींदो आहे सुठो, ऐं हथ सां मिलाए करे ज़ंजीर ठहंदी आहे। ऐं ॾाढो सुठो कमु पिया कनि हैंड्स वारा, ऐं असां एप्रिशिएट कयूं था। असां बि हिननि जी कैंप में आया आहियूं हुननि जो हिसो थियणु, त जीअं असां बि पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾेई सघूं हिननि। सलामत जो दोस्तों, हीअ असांजी भेण जेको आहे हुते कमु पई करे कैंप हई वेठी आहे, त इहा हिमत आहे। ऐं सलामत जो भेण, तव्हांखे अलाह सलामत रखी। महिरबानी इलाही सारी, तव्हांजे अचण जी इलाही सारी महिरबानी। नौजवान हिनखे अलाह हयाती ॾे ऐं ही जज़्बे सां कमु करे रहिया आहिनि सॼो ॾींहुं। ऐं ख़वातीन बि असांजी जेके भेनर आहिनि उहे बि जेको आहे हिते कमु वॾी ॻाल्हि आहे, वॉलंटियरली कमु कनि पिया। जी जी। ऐं इहो जज़्बो जेको आहे इहो हिननि खे तमामु घणो अॻिते खणी वेंदो। ऐं तव्हां ॾिसिजो, जॾहिं तव्हां कंहिं ॿिए जे कमु ईंदा आहियो त तव्हां ते अलाह साईं कॾहिं बि एॾो को ॾुखियो वक़्तु न आणींदो, छो जो तव्हां ॿियनि जे लाइ कयो पिया, ॿियनि जे लाइ। पंहिंजे लाइ त हर कोई जीअंदो आहे, पर मज़ो तॾहिं जॾहिं माण्हू ॿियनि जे लाइ जीए। तो असां हिकिड़ो वरी हिननि खे एप्रिशिएट कयूं था, ॾाढो ज़बरदस्त कमु कनि पिया। ऐं उन खां पोइ हिकु ॿी कैंप ते वियासीं जेकी सखीजा वारनि जी हुई। ही दीवान दोस्त हुया ऐं हुननि जी बि असां हौसला अफ़ज़ाई कईसीं। इंसानियत जे नाते ही सभु कमु कनि पिया, बग़ैर रंग नसल जे ऐं बग़ैर कंहिं मज़हबी मतभेद जे। इहे असांजा हिंदू भाइर आहिनि, ऐं जेके असांजा सिंधी हुते ॿुॾनि था पिया उन्हनि जे लाइ हिननि कैंप हई आहे। तमामु वॾी ॻाल्हि आहे इहा, बग़ैर कंहिं मज़हब जे, बग़ैर कंहिं फ़िरके जे, बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, सिर्फ़ु इंसानियत जे लाइ ही कमु कनि पिया। ऐं असां हुनखे सलाम पेश कयूं था। साईं संजय कुमार नालो तव्हांजो, संजय राजा साहब, संजय साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जेके बि दुनिया में ॿाहिरि असांखे ॾिसनि था माण्हू, उहे बि वधि खां वधि अची करे पंहिंजो डोनेशन ॾियो हिननि खे, अची हथ सां हथु मिलायो ऐं ॿांह ॿेड़ी थियो हिननि जा। दोस्तों तव्हां ॾिठो कि तीन तलवार जे चौधारी माशाल्लाह असांजे नौजवाननि कैंपूं हयूं आहिनि ऐं माण्हू उन्हनि जी मदद पिया कनि।
ज़बरदस्त तरीक़े सां सलामत जी सचीजा वारा माण्हू खे तकलीफ़ हर माण्हू खे ॾुख आहे सभु असांजा जेके दीवान ॿाहिरनि शहरनि में उहे नुक़सान में विया आहिनि तमामु घणो छो जो उन्हनि शहरनि में पाणी अची विया आहिनि उनजा सौदा सूद सभु हलिया विया असांजे दीवान ॿाहिरनि खे सलाम पेश कंदासीं माली साहिब जो हिकिड़ो दीवान बापा जो कलियुनि जो दुकानु हो हुनजो थेलियुनि जो हुनजो फ्री में फ्री ऑफ कास्ट इहो जज़्बो आहे इंसानियत जो सलामत जो दोस्तो ख़ुशि दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो 3 तलवार ते ही जेके दोस्त आहिनि असांजा नौजवान ॾिसो कीअं खणी पंहिंजे माण्हुनि जी मदद करण लाइ तयारु आहिनि 24 कलाक दोस्तो उन खां पोइ वरी साॻे नौजवाननि वटि आयासीं जेकी सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंप हुई ऐं उते असां अची वेठासीं ऐं हुननि जो हौसलो वधाईंदा रहियासीं उते अहमद सिलरो साहिब बि आयो अक्सा किंजर साहिबा बि आई ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त आया ऐं हिन दोस्तनि जो हौसलो वधाईंदा रहिया ख़ैर असां तव्हां ख़ुशि बाबा ये अक्सा साहिबा बि हिते आई आहे हिन कैंप में ही 3 तलवार ते लॻल आहे कैंप असांजे नौजवान दोस्तनि जी हीअ ॾिसो था माशाल्लाह बाबा थोरो ॻाल्हायो त सही भला कहिड़ा हाल आहिनि हाल खे पाए ॾे असांजे के पोइ ॻोठ ॿुधी वियो आहे असांजो इहो ॿुधायो त तव्हांजो भला ॻोठ को इफेक्ट थियो आहे तव्हांजे ॻोठ असांजो जेको ॻोठ आहे उहो बचियल आहे छो त असां शहर में वेठा आहियो माना इहो शुक्र अलहमदुल्ला की तव्हांजो कहिड़ो शहर हुयो शिकारपुर बाबा लखीदर में ॿेड़ियूं पियूं हलनि काथे थी हलनि सही थी वियो हाणे हा बिल्कुलु बाबा हा हुते ॿेड़ियूं हलनि पियूं हाणे त सही थी वियो आहे शुक्र अलहमदुल्ला जी मां सभिनीनि खे इहो ई चवंदमि त जिते बि आयो भले तव्हां कंहिंखे ॾियणु नथा चाहियो पंहिंजी मदद पाण जे तहत डोनेट कयो लेकिन डोनेट लाज़मी कयो पंहिंजे घर जे सामान जेको तव्हांजे यूज़ में न आहे इलाही शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे यूज़ में न हूंदियूं आहिनि लेकिन घर में पयूं हूंदियूं आहिनि उहे माण्हुनि जे इलाही कमु अची थी सघनि त उन्हनि शयुनि खे ई कढो असां तव्हांखे नथा चयूं त तव्हां अची करे असांखे ॾियो या कंहिंखे वञी पर्टिकुलरली ॾियो पाण वञी उथी करे मदद कयो छो त लाज़मी आहे ऐं इहो ई वक़्तु आहे मदद करण जो सलामत जो अच्छा तव्हांजा जेके आहिनि न फॉलोअर्स जेके आहिनि इलाही आहिनि तव्हां पब्लिक अवेयरनेस जो कमु बि करे सघो था माण्हू पाणी उॿारे थी वञे या अहिड़े क़िस्म जी सही तव्हां हुनजे लाइ बि इहो कमु करे सघो था ठीकु तव्हां पंहिंजे पेज इंशाल्लाह पर ही हिते नौजवान माशाल्लाह जेको आहे 3 तलवार ते सुबुह खां वठी ईंदा आहिनि राति थी वेंदी आहे त मुख़्तलिफ़ कलाकार आर्टिस्ट वकील हिते मौजूदु आहिनि हिन कैंप ते ॾिसो था 3 तलवार आहे साम्हूं लेकिन नंढनि गाड़ी वारा रिक्शा वारा रक्शे वारा तव्हांखे बाइक वारे को 5000 ॾिना आहियूं फॉर्च्यूनर वारा न उहो गाॾी जो शीशो में हेठि न लाहींदा आहिनि हीअ अदी सम्झाए रही हुई त अगरि का सेलिब्रिटी अचे थी त उन सां असांजो चंदो वधी थो वञे त दोस्तो हिमत कयो दोस्तो बुखार बि ॾाढो हुयो पर कैंप ते वञिणो वियासीं कैंप ते हाणे वरी वापसी आहे घर जी तरफ़ दोस्तो सुभाणे नए व्लॉग सां गॾु मिलंदासीं तेसि ताणी अल्लाह वाही।